अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदा हलो अपडेट दुलाब ड्रामे जी अचण वारी एपिसोड। हाणे नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हिकिड़ो कमु पको थींदो। उहो छा आहे? उहो दोस्तों हिकिड़ी धुर खे नुक़सानु थियण वारो आहे। ककर ऐं रहज़न वारनि खे फ़िलहालु वक़्ती तौरु धकु ॾेई चुको आहे मुराद, लेकिन हू पंहिंजी को न को तरीक़े सां दोस्तों पंहिंजी इज़त बहाल कंदा। उन्हनि जो हिकिड़ो दुश्मन त पको जेको हिंटनि ताक़त वारा उहो आहे मंसूर ख़ान, जंहिंखे हो लिटाइण चाहिनि था। हाणे उहो पहिरियों त हुयो सिर्फ़ु शाहनवाज़ ख़ान जो दुश्मन। तव्हांखे ख़बर आहे त हाणे मंसूर ख़ान दुश्मन सभिनी जो थी वियो आहे, ख़ासि करे ककर ऐं राज़न वारा लिटाइण जे चकर में आहिनि। पर हाणे मुराद विच में अची बीह रहियो आहे। मुराद खां मसइलो हल करे पोइ ई मंसूर ख़ान खे लिटाइण जी कोशिशि कंदा ऐं इहा कोशिशि नाकाम वेंदी दोस्तों। ॿियो त अचण वारे एपिसोड में मुराद ऐं राज़न वारनि खे इहो मंसूर ख़ान ई भाकुर पाराईंदो ऐं जेको शाहनवाज़ ख़ान आहे इहो फेल थी वेंदो। इहो टे स्पेल में थियण वारा आहिनि सीन दोस्तों, तमामु जल्द थींदा। इहो सीन तव्हां ॾिसिजो। ऐं मंसूर ख़ान ई इन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते हिकिड़ी थाली में खाराईंदो, छो त मंसूर ख़ान खे जहिड़ो नथो पसंदि अचे। हू चए थो मुंहिंजी तनज़ीम में जेका शामिलु थियनि उहे साफ़ु सुथरा माण्हू हुजनि। मुराद वारा हुनजी तनज़ीम में शामिलु थींदा, इन लाइ उन्हनि जो हू जहिड़ो ख़तमु कराईंदो ऐं सभिनी खे चवंदो त पंहिंजा इख़्तिलाफ़ात तव्हां फिटा कया आहिनि, जंहिं न आहिनि कया उन्हनि जा इख़्तिलाफ़ात मां फिटा करायां थो। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।